समाज में ज़िंदा रहण लाइ किरदार खे साफ़ सुथरो रखणो पवंदो, जंहिंसां दुनिया ऐं आख़िरत ॿई सुधारे सघजनि था। इहा ॻाल्हि सकरन जे नौजवान समाज सुधारक रसूल बशीर लाखो संदसि मान में एडवोकेट नवीद अली सूमरो पारां 2:11 सां जे सिलसिले में रखियल गॾिजाणीअ में ॻाल्हाईंदे चई। हिन चयो त कुदरत वारे जेको उसूल ॿुधायो आहे उन ते जेकॾहिं अमल कजे त समाज खे सुधारण जा खोड़ सारा पासा सघारा थी सघनि था, जंहिंमें चयो वियो आहे त अवामा बहितर उहो आहे जंहिंजो वजूद ॿियनि खे फ़ाइदो पहुचाए। इन करे कोशिशि करणु घुरिजे त माण्हुनि जूं ख़ुशियूं वधाइण ऐं ॾुख घटाइण में पंहिंजो वस आहार किरदारु अदा कजे। हिन चयो त अॼोकी हिन गॾिजाणी जो बि मक़सदु हुअणु घुरिजे, बिना मक़सद जे का बि गॾिजाणी न हुअणु घुरिजे। मां थोराइतो आहियां भाउ एडवोकेट नवीद अली सूमरो जो, जंहिं सकरन में उस्ताद मोहम्मद सलीम सूमरो, नौशाद सूमरो, वसीम सूमरो, फ़हीम सूमरो, फयाज़ सूमरो, मुज़म्मिल सूमरो ऐं जुनैद सूमरो जहिड़ा मोहबती मेड़े मान बख़्शियो आहे। इन मौक़े ते मेज़बाननि पारां रसूल बशीर लाखो खे अजरक ऐं हारनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया।